सिंध जे सिरमौर ऐं सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 278 उर्स तारीख़ 22, 23, 24 सेप्टेम्बर 2021 ते भिटशाह में मल्हायो वियो। उर्स जे आख़िरी ॾींहं ते भिटशाह में क़ाइमु HT सोरले सक़ाफ़ती हाल में सयाहत खाते पारां लतीफ़ एवॉर्ड विरहाइण जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें अदीबनि, दानिशवरनि, फ़नकारनि, शाइरनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत में सैयद जुम्मन शाह दंबूरे ते लतीफ़ जी वाई पढ़ी। उन मौक़े ते सक़ाफ़त खाते पारां भिटाईअ ते छपरायल 7 किताबनि जी महूरत पिणु कई वई। तक़रीब में अयूब गाद, ज़ीशान इलियास शानी, शफ़ी फ़क़ीर, अख़्तर दरगाही, अली रोशन शेख ऐं डॉक्टर मज़हर खे शील्डूं ॾिनियूं वेयूं। भिटाई जे रागी सैयद शौकत शाह, सुघड़, मुमताज़ अली अब्बासी, रागी रजब फ़क़ीर ऐं सैफ़ समेजो, मौसीकार ग़ुलाम दाऊद, मुरली नवाज़, सतार जोगी, रिसर्च प्रोफेसर बशीर अहमद शाद खे लतीफ़ एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। अमरीका अंदरि भिटाई जो राग ॻाईंदड़ उतां जे रहवासी ब्राइन बॉन्ड खे संदसि ख़िदमतुनि एवज़ स्पेशल लतीफ़ एवॉर्ड ॾिनो वियो। ब्राइन बॉन्ड जे कोरोना सबबि सफ़री बंदिशुनि जे करे न अची सघण जे सबबि उहो एवॉर्ड सैफ़ समेजे वरितो, जॾहिं त इहो साॻियो एवॉर्ड खेसि ॿीहर कराचीअ में हिकु नंढड़ी तक़रीब में ॾिनो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सयाहत ऐं सक़ाफ़त खाते जे वज़ीर जनाब सरदार अली शाह पंहिंजी तक़रीर दौरान कयो। सैयद सरदार अली शाह वधीक चयो त करोना सबबि असां हुकूमत जे ॾिनल तदबीरुनि ते अमल कंदे हिन साल बि उर्स सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पूरी दुनिया जो शाइर आहे ऐं हुन पंहिंजे कलाम में समूरे आलम लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। लतीफ़ जो पैगाम अॼु दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में छपिजी धरतीअ जी कुंड कुड़िछ में पखिड़िजी वियो आहे। हुन स्कूलनि में ख़ुसूसी तौरु भिटाई जे कलामनि जे क्लास हलाइण वारी तजवीज़ बाबति ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा प्राइवेट स्कूल नए नसुल खे सिंधीअ जी तालीमी नथा ॾियनि, उहे छा लतीफ़ पढ़ाईंदा। इन मौक़े ते भिटाई सरकार जे क़ाइम मुक़ाम सजादा नशीन सैयद ख़ावर हुसैन शाह सक़ाफ़त खाते जो शुक्रियो अदा कंदे चयो त सक़ाफ़त खातो हिन वबा जे ॾींहंनि में बि भिटाई जो उर्स मल्हाए पाण मोखियो आहे। असां सक़ाफ़त खाते जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांजो सक़ाफ़त खाते सां सदाईं साथ रहंदो। तक़रीब में सेक्रेटरी सक़ाफ़त खातो ग़ुलाम अकबर लगारी, मदद अली सिंधी, नसीर मिर्ज़ा ऐं ॿिया केतिरा ई अदीब मौजूदु हुआ। जॾहिं त तक़रीब जे बहितर इंतज़ाम लाइ भिटशाह सक़ाफ़ती मर्कज़ जे इंचार्ज डिप्टी डायरेक्टर जनाब रहमतुल्लाह राजड़ ऐं सक़ाफ़त खाते जे डिप्टी डायरेक्टर जनाब मोहम्मद सलीम सोलंकीअ जे कोशिशुनि खे साराहियो वियो।
तक़रीब में कल्याण न्यूज़ ऑनलाइन टीवी ऐं रोज़ानी कल्याण ख़ुसूसी कवरेज कई।